सिंध के एक कौन था सिल्म शागिर्द इहो ॾिसो मां इंशाअल्लाह तव्हांखे मंडे ते हुते साईं सुभाणे संडे आहे कलाक जो अचर ॾींहुं गुज़री ईंदो मंडे ते साईं जे ऑफिस मां वरी उतां वधीक तव्हां सां हुते रूबरू ॿुधाए ठीकु है रिक्वेस्ट कई अथव माने एसी साहब भी वेठो आहे इंजीनियर साहब वेठा आहिनि हिकिड़ी ॻाल्हि कनि था असां थोरो एसी साहब सां ॻाल्हाईंदव जतिन साहब सां तव्हां थोरो ॿ मिंट हाणे उन खे वरी 3 फुट बि कयूं था त वधायूं त पोइ जेको आहे जेके बि बलूचिस्तान आहे सर हाणे थोरो हीअं कजांव त वरी बलूचिस्तान जो गेट वटे थो डेसिबल त सॼो प्रॉब्लम थो थिए न 40 50 इंजीनियर साहब भी बैठो आहे एसी साहब जतोई साहब हिकिड़ी सजेशन ॾियनि था तव्हां थोरो ॻाल्हाए वरी दादा चो पानी कोने को यार होड़ा ताने 2.5 फुट गेट करे नो हेडा ताने 12 कल मुसा बक्सी साहब करा जी 12.9 कर दी मैंने पानी को गेट तमाम होते ही ताने मेरा या तो पानी बजो मैंने पर नी कौन मेंटेन ना सारे परेशान इशू आ जिस तरह असा जो 13 डाउन या 15 को वधंदो तो कुछ डिस्चार्ज है 12 किलोमीटर जी कुछ गुलो मौसम तू सलाह साईं जन खे तव्हांखे इहो चई थो वञा त मुंहिंजा 4 वाट
मुंहिंजे 4 वाटर कोर्स में हिकिड़ो वाटर बि मुंहिंजो इंच भॻल आहे त उहो कटे मां ते FIR था मां बि पाणी पीता पर मां वटि पाणी पुॼे त मां तव्हांखे उहो कयां न मां सिधी ॻाल्हि थो कयां मां हिनखे इहा जे मां पंहिंजे लाइ चवां थो त मां ॿिए कंहिंजे लाइ कुझु थो कंहिंखे चवां थो फलाणो न करे वार असांजी थियो ईअं वार पाणी ठाहियूं पिया त कॾहिं रेस केनाल में पाणी ॾियनि था रेस केनाल खणनि पिया त वार तरो पई वञे कॾहिं जी खीचर मां असांखे पाणी 2 फुट ॾियनि पिया खीचर फुटे थो वरी दरवाज़ा असांजा बंदि पिया कनि इन लह चढ़ में असांजो पाणी हाणे अॼु खां 8 हज़ार अॻु में 6 हले पियो आत्मशा उहो हिनमहिल समूरी आबादी मीरो खान में ट्रेन ऑलरेडी अध खां मथे खुटल आहे तेल जा 3 वाटर तेल जा तेल ते जेके वाटर कोर्स आहिनि उहे तुंहिंजा रोम्पा कढी विया आहिनि उहे तुंहिंजा रोम्पो तुंहिंजे पाणी ते कोन खुटल पाणी उते आहे कोन उहो पाणी असां कयूं था सिम जो जेको हाकिम शाह असांजो हीरो खान में ट्रेन जी असां पाणी साईं जो पाणी सही आहे अचो साईं दोस्त पवारो शाह किथे खुटल आहे पवारो साईं 40 ताईं घणा शाख आरती आहे 75 आरती साईं 40 ते खुटल आहे बाबा पासे में हेठि 65 जो साईं सिम ते आबादी थींदी आहे बाक़ी पाणी 51 सिम खे छॾ तूं जॾहिं मां 40 आरटी खां चवां थो त सिम ते मां आबादगार आहियां मां इन शाख जो मां वटि पाणी कोन्हे मां सिम जो पाणी पीआं थो अॼु खां न 25 सालनि खां सिम जो पाणी थो पीआं थो वटि उहो पाणी पहिरें ॾींहं खां खुटंदो थो अचे अॼुकल्ह ताईं खुटल आहे को बि तव्हांजो पाणी कोन्हे तव्हांजो पाणी ॾींहों ॾींहुं वञे थो खुटंदो खुटाइण वारा पुॼाइण वारनि जी ज़िमेवारी तव्हांजी आहे तव्हां किथे आहे हू त थोरो उहो पाणी जेको अॻियूं लॻो हाणे न आहे पाणी नवाब साहिब हाणे हेॾे मां हलनि छा कयोसीं त उते जेके उते जेके वाटर लॻल आहिनि असांखे बिस्मिल्लाह सां जेके फ्रेमवर्क आहे उहे आहिनि कानूनी तौर ते उहे मां छा थो कयां जॾहिं मां पाण अब पाणी थोरी शाख जेका 40 आरटी ताईं घणा वाटर कोर्स आहिनि 40 आरटी 15 वाटर कोर्स आहिनि जेके सभु अला उते 40 आरटी ठहियल आहिनि फ्रे में लॻल अथनि पर हुन में थोरो माना नवाब साहब जी चवणो त 5 शाखा कहिड़ी तेल